तुंहिंजे सहारे मूं पंहिंजो घर छॾियो। हिते अचण खां पोइ मूंखे उहो कुर्ब नथो मिले जंहिंजो मूं अंदाज़ो लॻायो हो। सुबुह जो घरां निकितो आहीं, राति जो 12 वॻे घर आयो आहीं। सॼो ॾींहुं मां तुंहिंजी घरवारी जा ताना ॿुधंदी रहां थी। उन खां पोइ मूंखे अहसास थियो त मूं घर छॾे वॾी ग़लती कई आहे। तो का बि ग़लती नाहे कई कोमल। जे प्यार मोहब्बत जो तूं अंदाज़ो हणी हिते पहुती आहीं न, वो ही प्यार मोहब्बत तोखे हिते मिलंदो। पर कोमल, उन जे लाइ तोखे कुछ वक्त सब्र करणो पवंदो। माहौल गरम आहे, उनखे थोड़ो थधो थियण दे। तो त वाइदो कयो हो त पूरो वक्त मूंसां गुज़ारींदे, ऐं हाणे तो वटि वक्त ई नाहे। मुंहिंजूं सभु मजबूरी तुंहिंजे साम्हूं आहिनि कोमल, पोइ अहिड़ा सवाल छो पई करी? सवाल त थींदा चाकर। जेके तूं कोमल सां वाइदा करे तूं उनखे हिते वठी आयो आहीं न, अहिड़ा कुछ वाइदा तो मूंसां बि कया हुआ। तू छो आई? हल पंहिंजे कमरे में, मां चां तो हल। कंहिंखे वक्त ॾींदी, मूंखे या हिनखे? सोरड़ी जो तुंहिंजे शान वटां न आहे। हली पंहिंजे कमरे में वे। जेकॾहिं तोखे हितां छिड़ब ॾेई मोकिलियां त छा इहो मुनासिब थींदो? कोमल, ही इहो ई रवैयो तोसां बि अख्तियार कंदो, पर उहो निकाह खां पोइ। छा ही सच चई वई आहे? न, अजाई बकवास करे वई है।